अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे लैंग्वेज ऑफ कंप्यूटर, जेका आहे बाइनरी लैंग्वेज। त अॼु जे पंहिंजे लेक्चर में कंटेंट हूंदो बाइनरी लैंग्वेज। बाइनरी लैंग्वेज छा आहे, बाइनरी डिजिट छा आहे, ऐं कंप्यूटर जेका आहे उहो कीअं प्रेज़ेंट ऐं स्टोर कंदो आहे हिनखे। ठीकु आहे, जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, कंप्यूटर हिकु इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे ऐं इन में हाणे जेका पंहिंजो डेटा आहे उहो कीअं फीड थींदो आहे, इनपुट जेका पाण हिनखे ॾींदा आहियूं कहिड़े तरीक़े सां हलंदो आहे। छाकाणि त कंप्यूटर जेका आहे उहो पंहिंजी ह्यूमन लैंग्वेज त सम्झी नथो सघे। ठीकु आहे, त कंप्यूटर कहिड़ी लैंग्वेज सम्झी सघे थो। त अॼु जे टॉपिक में पाण इहो पढ़ंदासीं जेका बाइनरी लैंग्वेज आहे। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त जीअं पाण गूगल ते सर्च कंदा आहियूं या हर मुल्क में अलॻि अलॻि लैंग्वेज हूंदी आहे, त कंप्यूटर में हर को अलॻि लैंग्वेज सां डेटा जेका आहे सर्च करे सघे थो। इंग्लिश आहे, उर्दू आहे, सिंधी, बलोची, हिंदी, चाइनीज़, कहिड़ी बि लैंग्वेज आहे। ठीकु आहे, दुनिया में त उन हिसाब सां त अगरि जीअं पाण इहो चई सघूं था त कंप्यूटर जेका आहे इंग्लिश लैंग्वेज खे बि सम्झी सघे थो, उर्दू खे बि सम्झी सघे थो, सिंधी खे बि, बलोची, पंजाबी, पश्तो, हिंदी, चाइनीज़। बट असल में जेका आहे इहो सही न आहे। ठीकु आहे, त कंप्यूटर जेका आहे उहो इहो लैंग्वेजिस नथो सम्झी सघे। असल में इहो हूंदो आहे त कंप्यूटर जेका आहे उहो हिकिड़ी लैंग्वेज सम्झी सघे थो, उहो आहे बाइनरी लैंग्वेज। ठीकु आहे, त बाइनरी लैंग्वेज छा आहे, 0 ऐं 1 जो सम्झो त कॉम्बिनेशन आहे। पंहिंजो जेका कंप्यूटर आहे उहो जेका लैंग्वेज सम्झंदो आहे उहो 0 ऐं 1 हूंदी आहे, ॿियो कुझु न आहे हूंदो आहे। ठीकु आहे, जीअं हाणे लिखियलु आयो ABC, त असल में छा आहे त इहो कंप्यूटर लाइ ए न आहे। असल में जॾहिं पाण कंप्यूटर लिखंदा आहियूं, असल में जॾहिं पाण ए लिखंदा आहियूं त उन जी जेका वैल्यू आहे बाइनरी डिजिट, उहो इहो कोड आहे जेका बाइनरी जो कोड तव्हांजे साम्हूं लिखियलु आयो आहे। बी जेका आहे उहो असल में इहो शइ आहे। ठीकु आहे, ऐं सी जेका आहे उहो उनजो कोड इहो आहे। त कंप्यूटर जेका आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ी लैंग्वेज सम्झी सघे थो, बाइनरी लैंग्वेज। त जॾहिं पाण ए लिखंदा आहियूं त उन साम्हूं जेका कोड लिखियलु आहे, कंप्यूटर इन शइ खे ए सम्झंदो आहे। ठीकु आहे, त इन शइ सां तव्हां सम्झी सघो था त कंप्यूटर में हर शइ जेका बि हलंदी आहे, जेका डेटा स्टोर थींदो आहे या कुझु बि थींदो आहे, त उन में हिकिड़ी शइ हलंदी आहे ऐं हर शइ जेका डिपेंड करे थी उहो 0 ऐं 1 ते डिपेंड करे थी। हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायां, हिते बाइनरी लैंग्वेज जी हिकिड़ी टेक्निकल डेफिनेशन लिखियलु आहे, बाइनरी कोड यूज़ इन डिजिटल कंप्यूटर। डिजिटल कंप्यूटर में बाइनरी कोड इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे, सेकेंड ते लिखियलु आहे, बेस्ड ऑन अ बाइनरी नंबर सिस्टम इन विच देयर आर ओनली 2 पॉसिबल स्टेट्स। इन में छा आहे त 2 पॉसिबल स्टेट्स हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे ऑफ ऐं ॿियो हूंदो आहे ऑन। जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो हुयो, कंप्यूटर हिकु इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे, त इन में छा आहे इहो इलेक्ट्रॉनिक पल्सिस सां हलंदो आहे। ठीकु आहे, जीअं त हिन में ऑन ऐं ऑफ छा आहे त जेका 0 आहे उहो हूंदो आहे ऑफ ऐं 1 जेका आहे उहो ऑन हूंदो आहे। ठीकु आहे, त 0 जेका आहे ऑफ उहो छा कंदो आहे त इलेक्ट्रिक पल्स जेका हूंदी आहे उनखे ब्लॉक करे छॾंदो आहे। ठीकु आहे, ऐं जेका 1 आहे उहो छा आहे त उनखे पास कराईंदो आहे। त इहो ई मां तव्हांखे वरी सम्झायां त जीअं 0 छा हुयो पंहिंजो ऑफ ऐं 1 छा आहे ऑन। ठीकु आहे, मां उमेदु थो कयां इहो हर शइ तव्हांखे क्लियर थिए पई। हाणे हिकिड़ी ॿी शइ ते लिखियलु आई आहे, अ डिवाइस कॉल्ड अ क्लॉक sends out the regular pulses and components such as transistor switch on 1 or off 0 to pass or block the pulses। हिन में लिखियलु आहे त हिकिड़ी डिवाइस जंहिंखे क्लॉक चइबो, उहो छा आहे त रेगुलर पल्सिस मोकिलंदी आहे एंड कॉम्पोनेंट सच एज ट्रांजिस्टर, जेका कॉम्पोनेंट आहिनि जंहिंखे ट्रांजिस्टर बि चइबो, उहो स्विच ऑन जेका आहे, जीअं मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो, 1 जेका आहे उहो ऑन कंदो आहे ऐं 0 जेका आहे उहो ऑफ कंदो आहे। त 1 जेका आहे उहो पास कराईंदो आहे पल्सिस खे ऐं 0 जेका आहे उहो ब्लॉक कंदो आहे। हाणे इहो ई शइ जीअं मां तव्हांखे ॿुधाई, वरी थोरो डिटेल ॿुधायां। जीअं हिते 0 लिखियलु आहे, हिन जे हेठि जेका लाइन वञे पई, इहो छा आहे त पल्स जेका आहे उहो ब्लॉक थिए पई, ऐं 1 छा आहे, 1 जी जेका आहे मथे आहे उहो पल्स। ठीकु आहे, त उहो छा आहे उहो पास कराए पियो उन पल्स खे। हाणे मां तव्हांखे इहो ई थोरो सही तरीक़े सां ॿुधायां। हिकिड़ो कोड लिखियलु आयो तव्हांजे साम्हूं, बाइनरी कोड 01101001100। हाणे इन में मां तव्हांखे उहो ई पल्स हलाए ॾेखारियां त तव्हांखे इहो टॉपिक क्लियर थी वेंदो। जीअं जेका 0 आहे उहो छा आहे त ऑफ करे पियो। ठीकु आहे, पल्स ब्लॉक करे पियो, लाइन हेठि आहे। पोइ 1 अची वियो त लाइन मथे हली वई, ऐं छा आहे त पल्स पास थिए पई त मथां। ठीकु आहे, त इहा लाइन ईअं हलंदी आहे
जेका पल्सिस आहिनि उहो इन तरीक़े सां हलंदा आहिनि, ठीकु आहे, ईअं पास थींदा आहिनि। 0 आहे त हेठि, 1 आहे त मथे, वरी 0 अची वियो त हेठि। त इहो तरीक़ो हूंदो आहे 0 ऐं 1 जेका आहे, जीअं मां तव्हांखे सम्झायो आहे ऑन ऐं ऑफ जो। हाणे जीअं तव्हांजे साम्हूं हिकिड़ी इहो डेफिनेशन आई आहे, A binary code signal is a series of electrical pulses that represent numbers, characters and operations to be performed। सिंपल इहो आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायो आहे त बाइनरी कोड जेका आहे उहो इलेक्ट्रिकल पल्सिस खे पास ऐं ब्लॉक कराईंदो आहे। जीअं मां तव्हांखे आसान लफ़्ज़नि में ॿुधायां, भले तव्हां नंबर ॾिसंदा आहियो स्क्रीन ते, करेक्टर्स हूंदा आहिनि, इमेजिस हूंदी आहे, को बि शइ हूंदी आहे, त उहो जेका परफॉर्म थींदी आहे उहो इन तरह थींदी आहे त जेका पल्सिस आहिनि उहो ब्लॉक ऐं पास थींदा आहिनि। जीअं तव्हांजे साम्हूं हेठि हिकिड़ी पिक्चर आहे, बिट रेट एंड बिट रेट इंटरवल। हिन में छा आहे त उहो ई डायग्राम जीअं मां लास्ट में तव्हांखे शो कई आहे त पल्स कीअं मथे थिए पियो, कीअं ब्लॉक थिए पियो, त उहो ई शो कयो वञे पियो त ठीकु आहे। हाणे छा आहे त जीअं ह्यूमन वॉइस, पंहिंजी जेका वॉइस हूंदी आहे उहो माइक में वञण खां पहिरीं उहो छा हूंदी आहे, एनालॉग फॉर्म में हूंदी आहे, ठीकु आहे। बट जॾहिं उहो माइक सां रिकॉर्ड थींदी आहे या ईंदी आहे माइक सां, भले उहो मोबाइल हुजे या लैपटॉप हुजे या कंप्यूटर, को बि शइ हुजे, ठीकु आहे, त उन में छा थी वेंदो आहे त उहो जेका आहे उहो डिजिटल फॉर्म में हली वेंदी आहे, ठीकु आहे। उहो बि ईअं ई जीअं 0 ऐं 1 में ट्रांसफर थी वेंदी आहे। जीअं जेका छा हुई कंप्यूटर जेका लैंग्वेज सम्झंदो आहे उहो छा आहे, 0 ऐं 1 जी जेका बाइनरी कोड आहे उन जी आहे लैंग्वेज। त हिन में छा आहे त पंहिंजी जेका वॉइस हूंदी आहे उहो बि इन फॉर्म में थी वेंदी आहे। हाणे हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधायां त इहे जेका बाइनरी आहिनि, इहे 0 ऐं 1 इहे स्टोर कीअं थींदा आहिनि मेमोरी में। सिंपल हिन जी हिकिड़ी मां एग्ज़ाम्पल ॾियां। जॾहिं पाण को डेटा ट्रांसफ़र कंदा आहियूं, पंहिंजे साम्हूं इहो स्क्रीन ईंदी आहे, जीअं तव्हांजे साम्हूं इहो आहे कॉपी वारी, ठीकु आहे। हाणे असल में छा हूंदो आहे त उहो जेका डेटा आहे उहो ईअं ट्रांसफ़र थींदा आहिनि जीअं तव्हांजे साम्हूं इहो 0 ऐं 1 जेका हलनि पिया, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां त हिकिड़ी हाई क्वालिटी जेका इमेज हूंदी आहे उहो जेका आहे उहो 29 मिलियन बिट्स जी हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां त 29 मिलियन बिट्स जेका आहे 1 मिलियन 10 लैख जे बराबरि हूंदो आहे। त 29 खे अगरि तव्हां 10 लैख सां मल्टीप्लाई करियो त 2 करोड़ 90 लख बिट जी हिकिड़ी हाई क्वालिटी इमेज थी वई। मतिलबु 2 लख 90 करोड़ 0 ऐं 1 हलंदा आहिनि हिकिड़ी ख़ाली जेका इमेज हूंदी आहे उन लाइ, ठीकु आहे। त हाणे तव्हां पाण सम्झी सघो था, जॾहिं पाण को मूवी ॾिसंदा आहियूं या को वॾी शइ डेटा जेका आहे उहो सेव या डाउनलोड कंदा आहियूं, त उन में इहो केतिरा बिट इस्तेमालु थींदो आहे, केतिरा बिट हलंदो आहे, ठीकु आहे। इहो शइ 0 ऐं 1 जेका हूंदा आहिनि। त इहो हुयो अॼु जो टॉपिक। जीअं मां तव्हांखे बिट्स जे बारे में ॿुधायो, हिकिड़ी इमेज जी मां तव्हांखे हिन में एग्ज़ाम्पल ॾेई छॾी, त इहो हुयो बाइनरी जो अॼु जो टॉपिक। असल में त इहो टॉपिक इलाही वॾो हूंदो आहे, डिटेल में बि इन ते अगरि ॻाल्हाइणु चाहे माण्हू त इलाही कुझु ॻाल्हाए सघे थो। बट छा आहे त पंहिंजे जेका इहो कोर्स आहे इन जे लेवल जे हिसाब सां एतिरो काफ़ी हुयो। त मां उमेद थो कयां इहो लेक्चर तव्हांखे क्लियर हूंदो, हिन में जेका शयूं हुयूं उहो सम्झ में आई हूंदी। ऐं पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।